जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ज़िक्र कयूं त वफ़ाक़ी हुकूमत कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ पाक फ़ौज जी मदद वठण जो फ़ैसिलो कयो आहे। वज़ीर आज़म चवे थो जेकॾहिं SOPs ते ठीक तरीक़े सां अमल कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। मां फ़ौज खे चयो आहे त SOPs ते अमल दरामद लाइ असांजे फोर्सिस सां गॾु रोडनि ते अचे। माण्हुनि खे SOPs ते हलण जो चवंदा रहिया आहियूं पर माण्हुनि खे को डपु ई नाहे ऐं को एहतियात न पियो करे। इन लाइ हाणे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्ती कई वेंदी। कोरोना तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे पर हिते उहे हालतूं न आहिनि जेके भारत में आहिनि, पर भारत जहिड़ियूं हालतूं थियूं त शहर बंदि करणा पवंदा। वज़ीर आज़म क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास खां पोइ मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त जेकॾहिं SOPs ते ठीक तरीक़े सां अमल कयो वियो त शहरनि में लॉकडाउन न करणो पवंदो। हुन चयो त मां फ़ौज खे चयो आहे त SOPs ते अमल दरामद जे लाइ असांजी फ़ौज सां रोडनि ते अचनि। असां हिन वक़्त ताईं माण्हुनि खे SOPs ते अमल करण जो चवंदा रहियासीं पर माण्हुनि में को डपु नाहे ऐं को एहतियात बि न पियो करे। उन लाइ फ़ौज खे पुलिस ऐं फोर्सिस जी मदद करण जो चयो आहे। वज़ीर आज़म चए त कोरोना सबबि सभ खां वॾो एहतियात मास्क आहे। उन सां अधु मसइलो हल थी वेंदो आहे। उन करे सभ खां मास्क पाइण असांजी पुलिस ज़ोर लॻाईंदी ऐं उन ते फ़ौज बि उन जी मदद कंदी। इमरान ख़ान चयो त कोरोना तेज़ी सां फैलिजी रहियो आहे पर हिते उहे हालतूं न आहिनि जेके भारत में आहिनि। भारत जहिड़ियूं हालतूं पैदा थियूं त शहर बंदि करणा पवंदा छो त भारत में ऑक्सीजन जी खोट आहे। मूंखे माण्हू चई रहिया आहिनि त लॉकडाउन कयो पर लॉकडाउन उन करे न करे रहिया आहियूं जो ग़रीब पोरियत तबको मुतासिर थींदो। मैंने पाकिस्तानी फ़ौज को भी कहा हुआ है कि वो अब SOPs को अमल में लाने के लिए वो भी हमारी लॉ इन्फोर्समेंट, हमारी पुलिस के साथ वो अब सड़कों पर निकलेंगे, क्योंकि हम अब तक कहते रहे हैं लोगों को कि SOPs पे चलो, लेकिन हम देख रहे हैं कि लोगों के अंदर ना कोई खौफ है, ना कोई एहतियात कर रहे हैं और इसी की वजह से ये तेज़ी से ऊपर जा रहा है। तो अब से मैंने पाकिस्तानी फ़ौज को कहा कि वो भी आके हमारी पुलिस और लॉ इन्फोर्समेंट की मदद करे। ऑक्सीजन की कमी हुई है, हॉस्पिटल भरे हुए हैं, कई बेचारे मरीज़ हॉस्पिटल जाते ही नहीं हैं और वो सड़कों पे मर जाते हैं। और जिस तरह यानी वहाँ कोरोना के हालात हैं, मैं आप सबको आज अपील करना चाहता हूँ कि अगर हमने अब एहतियात ना की, चंद दिनों में, हफ्ते में, ज़्यादा से ज़्यादा 2 हफ्ते में हमारे वो हालात होने वाले हैं। इस वक्त हमारे अस्पताल सिर्फ इसलिए वो हालात नहीं हुए जो हिंदुस्तान में हैं क्योंकि हमने 1 साल पहले अस्पतालों की कैपेसिटी बढ़ा दी थी। बार बार कहते हैं और अब लोग इसके ऊपर कोई तवज्जो ही नहीं देते। ये जो मास्क है, सबसे पहले तो इसको अगर आप पहनेंगे आधा आपका मसला यहाँ हल हो जाता है। और अगर आप सब ये अब से लेके ईद तक अगर SOPs के ऊपर चलेंगे तो हमें वो कदम ना उठाने पड़े जो बदकिस्मती से इस वक्त हिंदुस्तान में उनको उठाने पड़ रहे हैं, यानी कि शहरों का लॉकडाउन करना पड़ेगा।